नवाबशाह डिगड़ी में पाक फौज ऐं कश्मीर जे हक़ में रैलियूं कढियूं वयूं। नवाबशाह में पाकिस्तान जिंदाबाद मूवमेंट जे अॻवाननि ज़ुबैर अहमद कुरैशी, प्रोफेसर मोहम्मद कासिम ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे मोदी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। डिगड़ी में क़ाइमखानी बिरादरी सफ़दर हुसैन क़ाइमखानी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं रैली कढी। इन मौक़े ते अॻवाननि चयो त हिंदू इंतहा पसंद मोदी सेक्युलरिज़म जो कूड़ो राग गलापींदड़ भारत जो मकरू चेहरो दुनिया आॾो वाखो करे छॾियो आहे। हुन चयो त बाला कश्मीर अंदरि हक़नि लाइ विढ़ंदड़ मासूम मुस्लमान जो क़त्लेआम कयो पियो वञे। अॻवाननि गॾियल क़ौमुनि ऐं आलमी बिरादरी खां मुतालबो कयो त मोदी सरकार ख़िलाफ़ आलमी अदालत में वालड़ कश्मीर जे मुस्लमान जी नस्लकशी जो केस हलायो वञे। खरप जे जिलानी हाउस में पीपल्स पार्टी लतीफ़ सखर जो इजलास कोठायो वियो। इजलास खे ख़िताब कंदे शाज़िया सोबिया सईद ग़ज़ाला सियाल चयो त क़यादत जी हिदायत ते सखर खैरपुर घोटकी ज़िलनि में इलेक्शन कमीशन दौरान सहकार लाइ सेंटर खोलिया विया आहिनि। हुननि चयो त सेंटरनि ते रजिस्ट्रेशन जी आख़िरी तारीख़ 25 जनवरी आहे। पंहिंजे यूनियन काउंसिल में वोट बि रजिस्टर कराया वञनि। औरत अॻवाननि चयो त सिंध विरहाइण जी ॻाल्हि ते पीपी हमेशह भरपूर एहतजाज कयो आहे ऐं हाणे बि कयो वेंदो। कंबर में सचवा तरफ़ां चांडिया कबीले जे मरहूम नवाब शबीर अहमद चांडे जी यादि में कॉन्फ्रेंस कोठाई वई। काउंसिल हाल में कोठायल तकरीब खे MP नवाबज़ादा बुरहान खान चांडे, म्यूनिसिपल चेयरमैन शबान शेख ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शबीर अहमद चांडो मुल्की सियासत में हिकु मुनफ़रिद किरदारु रखंदड़ शख़्स हो। हुन चयो त कंबर शहदादकोट धार ज़िलो बणाइण लाइ जदोजहद संदसि अहम कारनामो हो। अॻवाननि चयो त मरहूम शबीर अहमद चांडो बिना कंहिं ज़ात पात जे फ़र्क़ जे हर कंहिंखे मुनासिब मोट ॾींदो हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk